अस्सलामुअलैकुम। ममन सिटी मिठवर वाला शहादती भिटाइजन जा बैट हिक अखर ते बैट बाज़ी पार्ट नंबर 31 मुरतब ममन सिटी मिठवर वाला लाखा लज संध्या ओडा ओड गली आया ओड गिली आया पखा से परताए जे अजे तुझे अडिया लाखा लज संध्या ओड गिली आया पखा से परताए जे अजे तुझे अडिया उडना ओडे आओ तोखे लाखे कोठियो संडो मिट्टी मामरो लठो तो मठा टोटे रीडो राव नट राणियों घणियों राज्य में मंडीअ मिट गुड़न वगुन पसां वट में आयल संघारन जेकज जटाणू चिटकियो वगन वारियाऊं चारीअ जो चयो करे तॾहिं सारियाऊं जॾहिं हयन जो हुल थियो वरसी वटन जायूं सहरा सटर जन गोलड़ा ऐं गोगरियूं ओछण अबाणन वेड़िया घुमन विले झांगी मंझ झंगन मूंखे मारूड़न सुञ गणाई सेज में मी ॾाढो न मारोई मोहले मारूआ ढार पायो मेट मलीर रे मुंडन वेढ़े वार जा हुटे जनहार सा कीन वंडी कोट में मी ॾाढो न मारोई कोने न ओजाओ उम्र जे इंसाफ़ जो पीसो कन पड़लाओ वेठी चोवलाह मूटे मिट न मोटिया उतां उठी आयो ख़बर ई खणी विसार जुम वर खे फम मुंड मरी वेंदी उठ वरी को ॾींहुं आई कोट में मुंहां पोइ मलीर में जेकज़ो ठामीअ काल सॼो ॾींहुं अखणे उकरियो वर आई वीर जंहिं ढणट से टड़ आयो सचिन ढट सबील कयो अंगण ढोई ढेर हींअरे उन जे हेर ठो झिझे झरोकन में मला मारूड़न छनट वियस विसरी कैद कयड़ोई कोट में ॾाढा से ॾाढा पलियो पवारन सूज़ मुंहिंजो सुमरा आढीअ उठियन ते जेला पाणी पाटार में वारो वसीलन खे ॾींहं कोन ॾे मूं कमीणीअ खे मथां खूह खणी विया आऊं कीअं छॾियां सूमरा तिन पवारन पचार जड़ जनी जे जान में लगी रीर लोहार मेखूं मोहब्बत संदियूं हींअरे मंझ हज़ार खारो पाणी खूहरे सजियाऊं सवार बकर शाल ॾियार उमर चारियाऊं न जा अॼु पुण चिकियम चाक वयन वेड़ी चन जा सूरन अची सूमरा अंदर कई ओटाक मारू जे फिराक हद मुजाक पिया उयल कोन आयो मारू मलीरा जंहिं कर पुछां ख़बरूं उठी उकीरा चुसो ज़ंजीरा फार कुठियो फ़कीर जो वेठी मंझि वठाण कंड जलवाई बकरा टोटे टो ढणन जी आहे इहा ई आण
ओचिता परयाण आई ढण ढणन जा। उदे ओसरे उस में झलियो कुन कनार। घाटू घर न आया वॾी लॻियन वार। हुयसि जीअं हार से मूड़ी चरिया मकुरा।